सिंध हुकूमत उस्तादन के लाइसेंस लाइ 3 सेप्टेम्बर में वठण जो ऐलान किया है। सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास थियो। इजलास दौरान उस्तादन के लाइसेंस वारी पॉलिसी ते थींदड़ अघ भराई बाबत गौर विचार किया वियो। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवण है त टेस्ट थर्ड पार्टी टेस्टिंग एजेंसी जरिए वरिती वेंदे। हुन चयो त थर्ड पार्टी टेस्टिंग इदारे जूं ख़िदमतूं हासिल करण लाइ ईंदड़ हफ़्ते इश्तिहार ॾिनो वेंदो। ही अहम ख़बर मां के ॾियूं पिया। सिंध हुकूमत उस्तादन जे लाइसेंस लाइ 3 सेप्टेम्बर में वठण जो ऐलान किया है। सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत हेठि सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास थियो। इजलास दौरान उस्तादन के लाइसेंस वारी पॉलिसी ते थींदड़ अघ भराई बाबत गौर विचार किया वियो। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवण है त टेस्ट थर्ड पार्टी टेस्टिंग एजेंसी जरिए वरिती वेंदे। हुन इहो बि चयो त थर्ड पार्टी टेस्टिंग इदारे जूं ख़िदमतूं हासिल करण लाइ ईंदड़ हफ़्ते इश्तिहार ॾिनो वेंदो। सिंध हुकूमत उस्तादन जे लाइसेंस लाइ 3 सेप्टेम्बर में वठण जो ऐलान किया वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत हेठि सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास थियो। इजलास दौरान उस्तादन की लाइसेंस वारी पॉलिसी ते थींदड़ अघ भराई बाबत गौर विचार किया वियो। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवण है त टेस्ट थर्ड पार्टी टेस्टिंग एजेंसी जरिए वरिती वेंदे। सिंध हुकूमत उस्तादन के लाइसेंस लाइ 3 सेप्टेम्बर में वठण जो ऐलान किया है। इन इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो किया है कराची टीवी न्यूज़ के चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, ही जो इजलास थियो आहे। बिल्कुल तालीम ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह की सदारत से सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी स्टेटा जो इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी तालीम असलाम लज़ारी समेत स्टेटा जेके एग्जीक्यूटिव डायरेक्टर रसूल बख्श शाह, जिंदगी दस्त जो शहजाद राय ऐं ॿिया जेके बोर्ड जे मेंबरनि ने शिरकत की है। इजलास में जो टीचर लाइसेंस पॉलिसी है उन ते थींदड़ अघ भराई अमल दरामद के हवाले से जायज़ो वरितो वियो। इजलास में फैसलो कयो वियो त टीचर लाइसेंस जो टेस्ट है उन हवाले से थर्ड पार्टी जो टेस्टिंग है उन इदारे की खिदमत हासिल करने के हवाले से रूल्स मुताबिक अमल दरामद किया वेंदो। थर्ड पार्टी टेस्टिंग इदारे की खिदमत हासिल करने के हवाले से इश्तिहार पिण ईंदड़ हफ़्ते जारी किया वेंदो। टेस्टिंग इदारे जी जेका बिडिंग ऐं प्री क्वालिफिकेशन के मामला आहिनि उन्हनि खे हर सूरत में मेरिट से नज़र में रखियो वेंदो। टेस्टिंग इदारे जी जेका क्वालिफिकेशन है उहा सेप्टेम्बर ताईं हुनजो ठहे वेंदो। इजलास में इन हवाले से ब्रीफिंग ईंदे ॿुधायो वियो त इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे त पहिरें मरहले में पॉलिसी मूजिबि तमाम जेके अहल उम्मीदवार आहिनि उन्हनि जो टेस्ट वरितो वेंदो। अहिड़ी तरह सां टीचर लाइसेंस जेका टेस्ट आहे उन में पास थींदड़ उम्मीदवारनि खे प्रोमोशन ऐं ॿियूं जेके मराहतूं आहिनि उहा पॉलिसी मुताबिक ॾिनी वेंदी। त इहा पॉलिसी जोड़ी वई आहे। इन पॉलिसी खां सवाइ ईंदड़ वक़्त में जेके उस्तादनि जी जेका तरक़ी आहे उहा उन टीचर लाइसेंस सां मशरूत हूंदी ऐं अहिड़ी तरह सां जेके नौजवान जेके नवां जेके भर्ती थींदा उन्हनि खे बि जेका टीचर जेको लाइसेंस आहे उहो वठणु पवंदो। उन बुनियाद ते खेनि न सिर्फ़ु नौकरियूं मिलंदियूं, जिन वटि लाइसेंस हूंदो उनखे ई अॻियां वञण जो रस्तो मिलंदो। जॾहिं ॿिया जेके टेस्टिंग जा इम्तिहान पास कराइण वारा अहल उम्मीदवार न हूंदा उन्हनि खे उन इम्तिहाननि में फेल करण खां पोइ उन जेका टीचर वारी जेका पोस्ट आहे उन में अहल करार न ॾिनो वेंदो। हिन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते पॉलिसी जी अॻभराई कई वई आहे। हुन ते ईंदड़ हफ़्ते इश्तिहार जारी करे हुन ते अॻभराई कई वेंदी। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वरी महिरबानी तव्हांजी।